अवांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे गुपचाणी मां वॾी अॻु मुबैना अगवा थी वियल मासूम ॿार जो घर भरिसां वाटर कोर्स मां लाश हथायो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे, इहो चवणु आहे ॿारड़े जे वालिद जो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे गुपचाणी मां 2 ॾींहं अॻु मुबैना अगवा थी वियल मासूम ॿारड़े जो घर भरिसां वाटर कोर्स मां लाश हथायो आहे। ॿारड़े जे वालिद जो चवणु आहे त ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे, इंसाफ़ कयो वञे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे गुपचाणी मां 2 ॾींहं अॻु मुबैना अगवा थी वियल मासूम ॿार जो घर भरिसां वाटर कोर्स मां लाश हथायो आहे। ॿार जे वालिद जो चवणु आहे त ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे। अपडेट कयूं पिया गुपचाणी मां 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल मासूम ॿार जो घर भरिसां वाटर कोर्स मां लाश हथायो आहे। ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। ॿार जे वालिद जो चवणु आहे त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। आगाह कयूं पिया गुपचाणी मां 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल मासूम ॿार जो घर भरिसां लाश हथायो आहे।